if A is equal to 1 2 3, B is equal to 6 7 8, universal set is equal to 1 2 3 4 5 6 7 8. ठीक है। हाणे कंहिं बि को बि सेट हुजे कॉम्प्लीमेंट में उनजो वेन डायग्राम कीअं ठहंदो। ठीकु आहे। पोइ हिते जेके बि सेट पढ़ी आयासीं उन में असां केसिस 3 पढ़िया। हिकिड़ो पहिरियों केस हो, उन में असां वटि छा हो, जेकॾहिं ॿ सेट डिस्जॉइंट हूंदा त उन्हनि जो डायग्राम कीअं ठहंदो, जेकॾहिं ॿ सेट असांजा ओवरलैपिंग हूंदा त उन्हनि जो कीअं ठहंदो, जेकॾहिं हिकिड़ो सेट ॿिए जो सब सेट आहे त डायग्राम कीअं ठहंदो। हाणे कॉम्प्लीमेंट में असांजो टियों केस लॻंदो। ठीकु आहे। हाणे टें केस में मूं तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं ॿ सेट यानी हिकिड़ो सेट आहे उहो सब सेट आहे ॿिए सेट जो त डायग्राम कीअं ठहंदो। हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त हाणे ही ए ॾिसो त बी माना यूनिवर्सल सेट जो छा आहे, सब सेट आहे। यूनिवर्सल सेट छा आहे, सुपर सेट आहे। ऐं बी बि असांजो छा आहे, यूनिवर्सल सेट जो सब सेट आहे। यानी जेके बि सेट हूंदा उहो यूनिवर्सल सेट जा सब सेट हूंदा, कोई यूनिवर्सल सेट असांजो सुपर सेट हूंदो आहे। त हाणे ए असांजो हिन जो सब सेट आहे। ठीकु आहे। त हाणे ए कॉम्प्लीमेंट जॾहिं मालूम कंदासीं हुनजो डायग्राम कीअं ठाहींदासीं, ॾिसो ए कॉम्प्लीमेंट। ठीकु आहे। हाणे कॉम्प्लीमेंट में हिकिड़ी शइ ज़हन में रखी छॾियो त हिते असांजो ए हुनजो सब सेट आहे त डायग्राम कीअं ठहंदी। सभ खां पहिरीं तव्हां इमेजिन कंदव त डायग्राम ठहंदी कीअं, एलिमेंट्स हुन में रिप्रेज़ेंट कीअं कबा। रिप्रेज़ेंटेशन ऑफ एलिमेंट्स सिखी आयासीं। मूं तव्हांखे ॿुधायो त हीउ रेक्टेंगल जेको आहे सो यूनिवर्सल सेट खे थो शो करे। रेक्टेंगल छा खे थो शो करे, यूनिवर्सल सेट खे। ऐं उन खां पोइ जेको सब सेट हूंदो आहे उहो उन मंझि हूंदो आहे। यानी यूनिवर्सल सेट में असांजो कहिड़ो सेट अची वेंदो, ए जो सेट अची वेंदो। ऐं उन खां पोइ ही ए जो सेट थी वियो, ही यूनिवर्सल सेट थी वियो। हाणे सभ खां पहिरीं तव्हां नंढे सेट जा एलिमेंट लिखंदव हिन में, छो जो नंढो सेट उन सेट में मौजूदु आहे, यूनिवर्सल सेट में। हाणे ए जा एलिमेंट कहिड़ा आहिनि असां वटि, 1 2 ऐं 3। ठीकु आहे। उन खां पोइ यूनिवर्सल सेट में एलिमेंट कहिड़ा बचा, 4 5 6 7 8। ठीकु आहे। हाणे ॾिसो त यूनिवर्सल सेट पूरो आहे, 1 2 3 4 5 6 7 8। ठीकु आहे। यूनिवर्सल सेट कंप्लीट आहे। ए जो बि सेट कंप्लीट आहे। हाणे तव्हां छा कंदो, ऑपरेशन ते अमल कंदव। ठीकु आहे। हाणे ऑपरेशन कयो त यूनिवर्सल सेट मां डिफरेंस ए खे कराईंदो त ए कॉम्प्लीमेंट मिलंदो आहे। यूनिवर्सल सेट असांजो छा आहे, 1 2 3 4 5 6 7 8। ठीकु आहे। उन खां पोइ असां छा कंदासीं, डिफरेंस कराईंदासीं ए सेट खे। ए जो सेट कहिड़ो आहे असांजो, 1 2 3। ठीकु आहे। डिफरेंस में छा कंदा आहियूं, कॉमन एलिमेंट मिनिमा कैंसिल आउट कंदा आहियूं, कॉमन कटियो तव्हां। ठीकु आहे। हाणे हिन सेट में असां वटि छा बचो, ए कॉम्प्लीमेंट असां वटि छा बचो, 4 5 6 7 8। हाणे ॾिसंदव त इहे एलिमेंट कहिड़े सेट में, हिन ए में अचनि था या यूनिवर्सल सेट में अचनि था। पोइ तव्हां ॾिसंदव त हाणे 4 5 6 7 8 हिते आहिनि, माना हिन पोर्शन में आहिनि, हिन में न आहिनि, हिन अंदरे में न आहिनि, हिन पोर्शन में आहिनि। त इन खे तव्हां शेड कंदव सॼे खे। हीअ असांजो थी वियो ए कॉम्प्लीमेंट, यानी ए कॉम्प्लीमेंट फाइंड थी वियो। ठीकु आहे। बी कॉम्प्लीमेंट जेकॾहिं ईअं ई तव्हां फाइंड कयोसि, बी कॉम्प्लीमेंट। हाणे बी कॉम्प्लीमेंट जे लाइ बी जो सेट लिखंदासीं। बी कॉम्प्लीमेंट जे लाइ छा कंदासीं, बी जो सेट लिखंदासीं। हिते ए जो सेट लिखियोसीं न, हाणे बी कॉम्प्लीमेंट जे लाइ बी जो सेट लिखो। हीअ असांजो यूनिवर्सल सेट थी वियो। ठीकु आहे। हाणे बी जो सेट रखोसि। बी जो सेट असां वटि कहिड़ो आहे, 6 7 ऐं 8। उन खां पोइ हाणे ए माना यूनिवर्सल सेट में एलिमेंट कहिड़ा रहिया, 6 7 8 कटे करे बकाया रखी छॾियो, 1 2 3 4 5। हाणे बी कॉम्प्लीमेंट ते अचो। बी कॉम्प्लीमेंट कीअं फाइंड कंदा आहियूं, यूनिवर्सल डिफरेंस बी। यूनिवर्सल सेट असांजो कहिड़ो आहे, 1 2 3 4 5 6 7 8। ठीकु आहे। डिफरेंस बी, बी जी रक़म असां वटि छा आहे, 6 7 8। ठीकु आहे। हाणे असांखे छा मिलंदो, 6 7 8 कैंसिल आउट कयो, 1 2 3 4 5। ठीकु आहे। हाणे 1 2 3 4 5 किथे आहिनि, यानी बी कॉम्प्लीमेंट असांखे छा मिलियो, हिन खे तव्हां शेड आउट कंदो, हीअ तव्हांजो बी कॉम्प्लीमेंट आहे। सही थी वियो। हाणे इते ई जेकॾहिं तव्हां चओ था त ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट बी कयूंसि, फॉर एग्जाम्पल ए कॉम्प्लीमेंट यूनियन
बी कंदोसीं। ठीकु आहे, हाणे इन जो डायग्राम कीअं ठाहींदो? सभ खां पहिरीं ॾिसो त ए कॉम्प्लीमेंट में असां वटि हिकिड़ी शइ ॾिसो, ही असां वटि ए आहे, ए कॉम्प्लीमेंट न आहे। ए कॉम्प्लीमेंट असां वटि कहिड़ो आहे? ही आहे। असां वटि छा आहे? ए कॉम्प्लीमेंट ही आहे ऐं बी असां वटि ही आहे। हाणे ॾिसो त बी ऐं ए में असां वटि कहिड़ो तालुक आहे? ॾिसो 6 7 8 6 7 8 ए कॉम्प्लीमेंट में आहे। थोरो ध्यान सां ॾिसो, ए कॉम्प्लीमेंट में 6 7 8 आहे, यानी बी असांजो छा थी वेंदो? सब सेट थी वेंदो कंहिंजो? ए कॉम्प्लीमेंट जो सब सेट आहे। बी असांजो छा थींदो? ए कॉम्प्लीमेंट जो सब सेट आहे। त फ़िलहाल तव्हांखे हाणे इन ते गौर करिणो आहे। त बी असांजो सब सेट थी वियो। हाणे तव्हां छा कंदव? सब सेट वारो केस इस्तेमालु कंदव। सब सेट वारो केस कहिड़ो थींदो? ठीकु आहे, सब सेट वारो केस इहो थींदो, ईअं थींदो न। त हाणे हिते तव्हां रखंदव ए कॉम्प्लीमेंट, केरु सब सेट आहे? बी सब सेट आहे न, त बी खे अंदरि रखो, हिते ए कॉम्प्लीमेंट लिखी छॾियोसि। ठीकु आहे, ए कॉम्प्लीमेंट त अची वियो, बी बंदर थी वियो। हाणे बी जा एलिमेंट असां वटि कहिड़ा आहिनि? बी जा 6 7 ऐं 8। ए कॉम्प्लीमेंट में कहिड़ा रहिया आहिनि? 4 5 ए कॉम्प्लीमेंट में रहिया आहिनि। ठीकु आहे, हाणे यूनियन कराईंदो त तव्हांखे छा मिलंदो? यूनियन करायो 6 यानी 4 5 6 7 8, इहे सभई मिलंदा, सभिनी खे तव्हां शेड कंदो। त हाणे हीअ असां वटि थींदो ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी। माना अहिड़े क़िस्म जा काफ़ी तव्हां वटि जेको आहे सो माना टेस्ट जे हिसाब सां बि अची सघनि था, हुते ऑप्शन ॾेई छॾीनि। जेकॾहिं हिते ई तव्हां वटि मिसाल ए ऑप्शन ॾियनि त जेको आहे सो असां वटि डायग्राम ए यूनियन बी असां वटि छा ठहंदो? मिसाल ए यूनियन बी 1 2 3 ऐं असां वटि छा थींदो? 6 7 8। ठीकु आहे, ए यूनियन बी मिसाल पुछे थो, उनखां पोइ बी में रखोसि 1 2 3 6 7 8, सी रखोसि, इन में मिसाल के रखो 1 2 3 6 7 8, डी मिसाल नन ऑफ देम। ठीकु आहे, हाणे हिन में हिन खे थो शेड करे, हिन में हिन खे थो शेड करे, ऐं हिन में हिननि ॿिन्ही खे थो शेड करे। हाणे तव्हां खां पुछे थो ए यूनियन बी जो ऑप्शन कहिड़ो थींदो? सी थींदो। ए यूनियन बी जो ऑप्शन छा थींदो? सी थींदो। जेकॾहिं इते ई तव्हां खां पुछे ए इंटरसेक्शन बी जो ऑप्शन कहिड़ो थींदो? ए हिन में कोन्हे को, नन ऑफ देम थींदो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां खां डिफरेंस जो पुछे ए डिफरेंस बी जो ऑप्शन कहिड़ो थींदो? ए थींदो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां खां हुनजो पुछे त हीअ थींदो असांजो, ख़ैर आहे सेट अॻिते पोइ हीअ असां वटि ए डिफरेंस बी जो थींदो। ऐं जेकॾहिं असां वटि हिते ई सेमेट्रिक डिफरेंस जो पुछे हा त सेमेट्रिक डिफरेंस जो बि हीअ थींदो, छो जो डिफरेंट माना डिस्टिंक्ट एलिमेंट्स आहिनि इन जे करे। ठीकु आहे, माना अहिड़े टाइप जा MCQs अची सघनि था ऐं डायग्राम बि ठहियल हूंदी। हाणे जेकॾहिं असां वटि इन जी जेकॾहिं 3 सेट हुजनि त उन्हनि जो डायग्राम कीअं ठहंदो? मिसाल ए जो सेट आहे असां वटि 1 2 3 4 5+, बी जो सेट आहे 4 5 6 7 ऐं सी जो सेट आहे असां वटि 5 6 7 8 9 करे छॾियोसीं। हाणे असां वटि 3 सेट अची विया। 3 सेटनि जो असां वटि डायग्राम ठाहिणो आहे। ठीकु आहे, 3 सेटनि जो पहिरियों डायग्राम ठाहींदासीं, रिप्रेज़ेंट कंदासीं एलिमेंट्स, उनखां पोइ असीं छा कंदासीं? उन्हनि जी यूनियन थींदी, यूनियन कंदासीं, इंटरसेक्शन जेके बि ऑपरेशन्स पढ़ियासीं उहे बार बार यूज़ करे सॉल्व कंदासीं। ठीकु आहे, सभ खां पहिरीं डायग्राम ठाहिण लाइ ॾिसो असां हिकिड़ी त ज़हन में रखी छॾियो, डायग्राम तव्हां मिसाल फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो दफ़ो 3 सेटनि जो ठाहे छॾियो। 3 सेटनि खे तव्हां अहिड़े तरीक़े सां खणो। ठीकु आहे, तव्हां अहिड़े तरीक़े सां खणंदो तव्हांखे दिक़त न थींदी। पोइ भले डिस्टिंक्ट हुजनि, कुझु शयूं सेम बि थी सघनि थियूं। ठीकु आहे, ज़रूरी न आहे त मिसाल ए ऐं बी में कुझु एलिमेंट डिफरेंट आहिनि त सी में न हूंदा। मिसाल ए ऐं बी में सेम थी सघनि था, सी बी ऐं सी में थी सघनि था, पोइ उन्हनि जे लाइ ही खाना ठहियल आहिनि। हाणे सभ खां पहिरीं हिननि खे नाला ॾियो, हीअ थी वियो ए बी सी थी वियो। ठीकु आहे, हाणे 3 असां वटि हिते ठहियल आहिनि। हाणे हिकिड़ी शइ ज़हन में रखी छॾियो, थोरो तव्हां हिननि शयुनि खे ध्यानु कयो त कॉमन एलिमेंट किथे किथे ईंदा। पहिरीं शइ इहा तव्हांखे ॾिसणी आहे, की पहिरीं शइ छा ॾिसणी आहे त कॉमन एलिमेंट किथे किथे ईंदा। हाणे ही पोर्शन ॾिसो था, ही पोर्शन
ही पोर्शन नज़र अचे पियो त हाणे इहो जेको पोर्शन अथव इहो छाजे लाइ इहो टिनी सेटनि में कॉमन एलिमेंट छाजे लाइ टिनी सेटनि में यानी ए में बि साॻियो हुजे बी में बि साॻियो हुजे सी में बि साॻियो हुजे इहो तव्हां इते पुट कंदव ॿिए हंधि न क्लियर थी वियो उन खां पोइ ॿियो स्टेप तव्हांजो फर्स्ट स्टेप तव्हांजो इहो आहे त इहो पोर्शन छाजे लाइ टिनी सेटनि में जेको कॉमन हूंदो उहो खणी रखंदव टिनी सेटनि में कॉमन कहिड़ो आहे असां वटि 5 टिनी में सेम आहे 5 हिन में बि आहे हिन में बि आहे पर ॾिसो ए ऐं बी में 4 सेम आहे पर हिन में न आहे 4 पर 5 जेको आहे टिनी सेटनि में आहे टिनी में 5 हिते रखो 5 हिते रखी छॾीसो ठीकु आहे उन खां पोइ नंबर ॿियो स्टेप तव्हांजो ईंदो त ए ऐं बी में कहिड़ा सेट माना कहिड़ा एलिमेंट सेम आहिनि ए ऐं बी में छा ॾिसंदव ए ऐं बी में कहिड़ा सेम आहिनि ॿुधायो 4 ऐं 5 ठीकु आहे ए ऐं बी में 4 ऐं 5 त रखी छॾियोसीं बाक़ी छा बचो 4 बचो त हाणे हीउ जेको पोर्शन आहे इहो छाजे लाइ आहे जस्ट ए ऐं बी में सेम जे लाइ आहे इहो पोर्शन छाजे लाइ आहे ए ऐं बी में सेम जे लाइ हिते तव्हां छा रखंदव 4 रखंदव हाणे ॿिन्ही में कॉमन 4 ऐं 5 ॾिसो हीउ सॼो जेको आहे सो हिते मतिलबु बी जो सेट हिन में अची वेंदो हितां वरी ए जो सेट सॼो अची वेंदो हिन में सी जो सेट सॼो अची वेंदो ऐं हिन में हिन सॼे खे तव्हां हीअं ॾिसंदव त ए ऐं बी में ॿिन्ही में सेम कहिड़ा जस्ट हिन खे ॾिसंदो त ए ऐं बी में माना टिनी में न सिर्फ़ु ए ऐं बी में सेम कहिड़ा आहिनि टिनी जी ॻाल्हि कोन्हे हिन शइ खे ॾिसंदव त इहो वरी टिनी खे शो थो करे क्लियर थी वियो हाणे ए ऐं बी जो असां माना रखी छॾियो बी ऐं सी में कॉमन कहिड़ो आहे उहो बी ऐं सी जा एलिमेंट हिन में रखंदव बी ऐं सी में कहिड़ा आहिनि बी ऐं सी में 5 6 7 ठीकु आहे 5 रखी छॾियो थो 5 ऑलरेडी मौजूदु आहे बाक़ी छा रहियो 6 ऐं 7 पुट दिस ठीकु आहे हाणे असां हिते रखी छॾियो 6 7 हिते रखी छॾियो ठीकु आहे उन खां पोइ हाणे अचो ए ऐं सी में छा में ए ऐं सी में हाणे ए ऐं सी जा एलिमेंट हिते तव्हां रखंदव आहिनि त रखंदव न आहिनि त छॾे ॾिजोसि ठीकु आहे ए ऐं सी में आहे को कॉमन 5 ओ हिते अची वियो इन खां अलावा ॿियो को कोन्हे त छॾे ॾियोसि ठीकु आहे हाणे तव्हां गौर कंदव त ए में छा बचो इहे स्टेप यादि करणा अथव इन हिसाब सां तव्हांखे करणा पवंदा ए में छा बचो ए में छा बचो 1 2 ऐं 3 बी में कुझु बचो कोन बचो ठीकु आहे सी में भला कुझु 8 ऐं 9 हाणे तव्हां थोरो गौर कंदव त एलिमेंट पूरा आहिनि सभिनी जा हितां थोरो नज़र घुमायो हीअं त ए जा एलिमेंट पूरा आहिनि 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ए जा एलिमेंट पूरा हाणे हितां ॾिसो बी जा एलिमेंट पूरा आहिनि बी जा 4 5 6 4 5 6 7 बी जा एलिमेंट बि पूरा आहिनि अच्छा सी जे एलिमेंट्स ते सी जा एलिमेंट पूरा आहिनि 5 6 7 8 9 5 6 7 8 9 डायग्राम हाणे ठही वई ठीकु आहे हाणे जस्ट असां छा कंदासीं यूनियन छॾायूं इंटरसेक्शन जेको बि कहिड़ो बि प्रॉब्लम हिननि मां अचे मिसाल फॉर एग्जांपल ए यूनियन बी चवे यूनियन सी चवे ए इंटरसेक्शन बी यूनियन सी चवे ठीकु आहे मिसाल जेकर ए डिफरेंस बी यूनियन सी मिसाल 4 ए डिफरेंस बी डिफरेंस सी अहिड़े क़िस्म जा तव्हां पंहिंजा बि प्रॉब्लम काफ़ी ठाहे सघो था ठीकु आहे ए इंटरसेक्शन बी डिफरेंस सी ठीकु आहे उन खां पोइ ए डिफरेंस बी इंटरसेक्शन सी अहिड़े क़िस्म जा काफ़ी तव्हां प्रॉब्लम ठाहे करे हाणे इहो डायग्राम हिननि सभिनी में यूज़ थींदो हिन में बि यूज़ थींदो हिन में बि जस्ट आंसर जो माना फ़र्क़ु ईंदो आंसर कहिड़ो आहे शेड छा खे करिणो आहे उन शइ ते असां नज़र रखंदासीं सभ खां पहिरीं तव्हां फ़िलहालु फॉर एग्ज़ाम्पल ए यूनियन बी यूनियन सी छॾायो ए यूनियन बी यूनियन सी हाणे ए यूनियन बी तव्हां खणो पहिरियां ए यूनियन बी छॾायो डायरेक्ट कयोसि ए यूनियन बी असांखे छा थो मिले 1 2 3 4 5 6 ऐं 7 उन खां पोइ हाणे ए यूनियन बी यूनियन सी करायोसि ए यूनियन बी जी एलिमेंट जा एलिमेंट असां वटि 1 2 3 4 5 6 7 यूनियन करायोसि सी जा एलिमेंट कहिड़ा आहिनि असां वटि 5 6 7 8 9 ठीकु आहे छा थो मिले असांखे 7 8 9 हाणे इहे सभिनी में सभिनी खे तव्हां शेड कंदो हिननि खे ठीकु आहे इहे सभई शेड थी वेंदा क्लियर थी वियो इते ई जेकॾहिं इंटरसेक्शन जो अहिड़ो को प्रॉब्लम अची वञे ए इंटरसेक्शन बी असांखे छा मिलंदो थोरो हितां डायरेक्टली कयोसि तकिड़ो 4 5 ए इंटरसेक्शन बी छा मिलियो
इंटरसेक्शन में छा खणंदा आहियूं, कॉमन खणंदा आहियूं न, 4 5 ॿिन्ही में सेम आहे 4 5। उन खां पोइ यूनियन सी कराए छॾियोसि। यूनियन सी छा आहे असां वटि 4 5 6 7, छा मिलंदो असांखे 4 5 6 7। हाणे इहो साॻियो डायग्राम हिते खणी ईंदो, ठीकु आहे। इन डायग्राम में तव्हां थोरो गौर कयो, 4 5 6 7 किथे आहे, 4 5 6 7 इन खे शेड कंदो, बसि छा खे शेड कंदो 4 5 ऐं 6 ऐं 7 खे, बक़ायनि खे न हिन खे कंदो न हिन खे। हा हिन खे करे सघो था, छो जो हिन में न आहे एलिमेंट को बि, ठीकु आहे। माना हिन सॼे शइ खे तव्हां शेड करे सघो था। इते ई हिन खे ॾिसो थोरो ए डिफरेंस बी छा मिलंदो हिननि मां ॾिसो, ए डिफरेंस बी छा मिलंदो 1 2 3, छो जो कॉमन कटे करे पहिरें सेट वारा डिफरेंस में रखंदा आहियूं 1 2 3, ठीकु आहे 1 2 3। उन खां पोइ छा आहे असां वटि हिते यूनियन सी आहे, यूनियन कराए छॾियोसि, ठीकु आहे। हिते ई डायरेक्टली मिसाल ए डिफरेंस बी यूनियन सी कयोसि, ठीकु आहे। यूनियन सी जी रक़म छा आहे असां वटि 4 5 6 7, 4 5 6 7 4, अच्छा 5 6 छा में सी जी रक़म न, अच्छा सी जी रक़म हेॾा आहे 5 6 7 8 9, ठीकु आहे। हाणे ॾिसो छा मिलंदो असांखे 1 2 3 5 6 7 8, ठीकु आहे। उन खां पोइ 9 बाय, हाणे ॾिसो इहे किथे आहिनि असां वटि 1 2 3 5 6 7 8 9, ठीकु आहे। 1 2 3, ठीकु आहे, 5 6 7 8 9, 4 खे छॾे करे, छा खे छॾे करे 4 खे, इहो डायग्राम ठाहियां थो, ठीकु आहे। साॻिया एलिमेंट रखो, 4 तव्हांजो हिते अची वियो ऐं उन खां पोइ 6 7 6 7 8 9, इहो डायग्राम ज़रा यूज़ कंदो 1 2 3, ठीकु आहे 1 2 3। ऐं हिन में कुझु कोन मिलियो, ऑपरेशन असां छा कयो आहे ए डिफरेंस बी, ठीकु आहे, ऐं यूनियन सी, छा मिलियो असांखे माना 1 2 3 5 6 7 8, तव्हां हिन खे शेड करे सघो था 4 खे छॾे करे, सही थी वियो। माना अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम तव्हांखे, हाणे हीअ बि तव्हां पंहिंजे हिसाब सां हाणे केतिरा बि प्रॉब्लम ठाहियो, ए यूनियन बी मिसाल फॉर एग्ज़ाम्पल तव्हां था चयो ए यूनियन बी डिफरेंस ए इंटरसेक्शन बी, हीअ शइ छॾायूं था, ठीकु आहे, या ए डेल्टा बी, ही ऑपरेशन हाणे हिननि ते तव्हांखे प्रैक्टिस करणी आहे, ठीकु आहे। एतिरो टाइम कोन्हे एतिरा एग्ज़ाम्पल ॾियण ते, ठीकु आहे। हाणे हिननि ते तव्हां प्रैक्टिस कंदव, पोइ तव्हां वधीक अहिड़ियुनि शयुनि खे क्लियर कंदव, ठीकु आहे। अच्छा, जेको नेक्स्ट पंहिंजो टॉपिक आहे कार्टेशियन प्रोडक्ट आहे, यानी सेटन जी ज़रब, कार्टेसी ज़रब पथ। हाणे माना पाण मैट्रिक पिया पढ़ूं, ठीकु आहे न। मैट्रिक में बि साॻियूं शयूं आहिनि, इहे सेट टाइप्स ऑफ सेट ऐं उन खां पोइ ऑपरेशन जेकी बि आहिनि इहे साॻियूं शयूं आहिनि, बसि चंद शयूं चेंज आहिनि। जीअं तव्हांजो कार्टेशियन प्रोडक्ट थी वियो, बाइनरी रिलेशन्स थी विया, ऐं उन खां पोइ तव्हांजो जेको आहे फंक्शन थी वियो, ठीकु आहे, ऐं ग्राफ, इहे पढ़ंदासीं सभु शयूं। हाणे कार्टेशियन प्रोडक्ट छा हूंदो आहे, कार्टेशियन प्रोडक्ट यानी कार्टेसी ज़रब पथ, ठीकु आहे। हाणे हिन में असां छा कंदा आहियूं, सेटन जी ज़रब कंदा आहियूं। सेटन जी ज़रब कीअं थींदी आहे, ॾिसो ए बराबरि आहे असां वटि 1 2 3 जे या 1 2 जे, ठीकु आहे, बी बराबरि आहे असां वटि ए बी जे, हीअ ॿ सेट आहिनि मूं वटि, छा आहिनि ॿ सेट, हिननि जी कार्टेशियन प्रोडक्ट करणी आहे, ठीकु आहे। हाणे कार्टेशियन प्रोडक्ट कीअं कंदव, ए क्रॉस बी, कार्टेशियन प्रोडक्ट खे क्रॉस सां ज़ाहिर कबो, ठीकु आहे, ए क्रॉस बी लिखंदो। उन खां पोइ जीअं यूनियन जे हिसाब सां या इंटरसेक्शन जे हिसाब सां पहिरें सेट जा एलिमेंट लिखंदा हुयो, ईअं लिखंदो, ए जी रक़म लिखो 1 2, ठीकु, उन खां पोइ क्रॉस लॻाए, छो जो क्रॉस आहे त हिते क्रॉस आहे, यूनियन आहे त यूनियन, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां लिखंदो ए बी। हाणे हिन में तव्हांखे कुझु शयूं मिलंदियूं, कुझु एलिमेंट मिलंदा, उन्हनि जा नाला माना हिते चेंज अथव, उहो ठाहियूं पोइ तव्हांखे ॿुधायां थो उन्हनि खे छा चइबो आहे, ठीकु आहे। यानी हाणे हिते असां वटि हिकिड़ी शइ ॿुधो त पहिरियां 1 खणंदो, छा खणंदो
वन खणंदो कहिड़े तरीक़े सां खणंदो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो। वन खे खणंदो ए सां, इन ई वन खे वरी बी सां खणंदो, सम्झ में अचे इहा ॻाल्हि? यानी वन खे ए सां खणो हिकिड़ो दफ़ो, पर हिन तरीक़े सां, हिन स्मॉल ब्रैकेट में 1 कामा ए लिखंदो, छा 1 कामा ए, ठीकु आहे। इन ई वन खे वरी बी सां खणंदो, पर साॻे तरीक़े सां 1 कामा बी, क्लियर थी वियो। अचो उन खां पोइ 2 खे वरी खणंदो हिननि ॿिन्ही सां, यानी ही खणी हिननि सॼी रक़म सां, केतिरी बि रक़म हुजे हुन सां खणी छॾींदो। उन खां पोइ ॿियो टर्म खणंदो, उनखे सॼी रक़म सां खणंदो, सही थी वियो। हाणे ॾिसो 2 खे खणो 2 कामा ए, वरी 2 खे खणो बी सां 2 कामा बी। हाणे ही जेके शयूं ठहियूं आहिनि, ही जेके आहिनि हिननि खे ऑर्डर्ड पेयर्स चइबो आहे। हिननि खे छा चइबो आहे? ऑर्डर्ड पेयर्स। हिननि खे ख़ासि नालो ॾिनो वियो आहे हिते। ही माना सेट जा जेके कार्टिज़न प्रोडक्ट खां पोइ जेके एलिमेंट मिलनि था, उन्हनि एलिमेंट्स खे छा चइबो? ऑर्डर्ड पेयर्स। ऑर्डर पेयर्स न, ऑर्डर्ड पेयर्स, क्लियर थी वियो। हाणे इन्हनि ऑर्डर पेयर्स में असां वटि 2 एलिमेंट आहिनि, 2 आहिनि, हिकिड़ो ही ॿियो ही, ठीकु आहे। हाणे इन्हनि खे छा चइबो आहे? हाणे ऑर्डर पेयर में, यानी ऑर्डर्ड पेयर खयो अथऊं ए कामा बी, जनरली हिकिड़ो खयो अथऊं ए कामा बी, यानी ए कामा बी फॉर्म में न, इन फॉर्म खे तव्हां खणींदो। जेको ही आहे पहिरियों, हिन खे चइबो फर्स्ट कॉम्पोनेंट, हिन खे छा चइबो? फर्स्ट कॉम्पोनेंट। ऐं हिन खे छा चइबो? सेकंड कॉम्पोनेंट। हिननि जा नाला कुझु आहिनि, इहे तव्हांखे जस्ट हींअर यादि करणा पवंदा, पर जिन में फंक्शन पढ़ंदासीं उते वधीक हिननि खे डिस्कस कंदासीं। जस्ट फ़िलहाल तव्हांखे नाला यादि करणा पवंदा। फर्स्ट कॉम्पोनेंट, हिन खे ॿियो छा चइबो? डोमेन चइबो। हिन खे छा चइबो? डोमेन। ऐं हिन खे रेंज। हाणे डोमेन ऐं रेंज छा आहे, इन ते कोन था अचूं, पढ़ंदासीं, टॉपिक आहे पंहिंजो फंक्शन बाक़ाइदा। उन खां पोइ असां वटि आहे, हिन खे इनपुट बि चइबो अथव, छा? इनपुट। ऐं हिन खे आउटपुट बि चइबो आहे। हिन खे छा चइबो? आउटपुट। ही फर्स्ट कॉम्पोनेंट। हिन खे एक्स कॉम्पोनेंट बि चइबो आहे। जॾहिं महिल ग्राफ पढ़ंदासीं उते वरी हिन खे एक्स कॉम्पोनेंट पढ़ंदासीं। अब एक्स जा कॉम्पोनेंट कहिड़ा आहिनि, वाई जा कहिड़ा आहिनि, जीअं फिज़िक्स में हूंदो आहे, ठीकु। हिन खे वाई कॉम्पोनेंट। एफ सी सां ऑर्डिनेट बि चइबो आहे, उन्हनि ते ईंदासीं, ठीकु आहे। फ़िलहाल तव्हांखे इहे नाला यादि करणा आहिनि, 4 नाला। हिन खे फर्स्ट कॉम्पोनेंट चए तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे। डोमेन चए, इनपुट चए, एक्स कॉम्पोनेंट चए, सेकंड कॉम्पोनेंट, रेंज, आउटपुट, इनपुट, इहे नाला आहिनि, ठीकु आहे। त यानी हाणे असां हिते जस्ट छा चवंदासीं, अब फर्स्ट कॉम्पोनेंट छा आहे, सेकंड कॉम्पोनेंट छा आहे। फर्स्ट कॉम्पोनेंट हुन में 1 आहे ऐं सेकंड कॉम्पोनेंट ए आहे, ॿिए में 1 आहे, बी आहे, ठीकु आहे। हाणे इहा असांजी छा थी वई? कार्टिज़न प्रोडक्ट थी वई। हाणे हिकिड़ी शइ थोरो ॾिसो त हाणे मूंखे हिन ऑर्डर पेयर्स हिते घणा मिलिया आहिनि? ॻणियो, ॾिसो घणा आहिनि? 1 2 3 4। हाणे ऑर्डर पेयर्स जो अंदाज़ो जेकॾहिं लॻाइजे त बा हिन सेट जा केतिरा ऑर्डर पेयर ठहंदा? वेही त सभई असां ऑर्डर पेयर कोन ठाहींदासीं न। को केॾी महिल सवाल पुछे त भाई 2 सेट आहिनि, इन्हनि जा ऑर्डर पेयर केतिरा ठहंदा? नंबर ऑफ ऑर्डर पेयर्स। छा पुछे? नंबर ऑफ ऑर्डर्ड पेयर्स या ऑर्डर ऑफ ऑर्डर पेयर्स। नंबर ऑफ ऑर्डर पेयर्स पुछे त बा ए क्रॉस बी में, ए में 1 2 एलिमेंट आहे, बी में ए बी आहिनि, इन्हनि जा नंबर ऑफ ऑर्डर पेयर्स केतिरा ठहंदा? पोइ सिंपली तौर ते तव्हां छा कंदव? ऑर्डर ऑफ ए मल्टीप्लाई कराईंदव ऑर्डर ऑफ बी सां। ऑर्डर ऑफ ए घणो आहे तव्हां पढ़ायो? ऑर्डर ऑफ ए घणो आहे? 2। ऑर्डर ऑफ बी घणो आहे? 2। हाणे हिन जा नंबर ऑफ ऑर्डर पेयर्स घणा ठहंदा? 4। ऐं जेके पाण ठाहिया 4 ठहंदा। फॉर एग्जाम्पल हिते ई जेकॾहिं मिसाल ए जो सेट हिते 1 2 3 खणे, बी जो खणे असां वटि 2 3। हाणे हिन जा चए थो ऑर्डर पेयर ठाहियो, माना नंबर ऑफ ऑर्डर पेयर घणा ठहंदा। हाणे हिन ते तव्हां पाण प्रैक्टिस कजो ऑर्डर पेयर केतिरा ठहंदा, ठीकु आहे। उन खां पोइ नंबर ऑफ ऑर्डर पेयर जस्ट फाइंड था कयूंसि त ऑर्डर ऑफ ए मल्टीप्लाई ऑर्डर ऑफ बी। ऑर्डर ऑफ ए घणो आहे? 3। ऑर्डर ऑफ बी घणो आहे? 2। बिट्रकी 6। नंबर ऑफ ऑर्डर पेयर हिन जा घणा ठहंदा? 6 ठहंदा। 1 खे 2 सां खणंदव, 1 खे 3 सां खणंदव, वरी 2 खे 2 सां खणंदव, वरी 2 खे 3 सां खणंदव, वरी 3 खे 2 सां खणंदव, 3 खे 3 सां खणंदव। सम्झ में अची ॻाल्हि? हाणे अहिड़े क़िस्म सां, अहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे सो ऑर्डर पेयर ठाहींदव ऐं नंबर ऑफ ऑर्डर पेयर्स ईअं ठहंदा, ठीकु आहे। हाणे जेको आहे सो हिकिड़ी शइ थोरो ॿुधो त जॾहिं बि असां लिखंदा आहियूं हिते
ए कामा बी ऐं हिते मां थो लिखां बी कामा ए। ठीकु आहे, यानी हिकिड़ो ऑर्डर पिया ऐं वरी ॿियो उनखे असां अदल बदल करे छॾियो। जीअं कम्यूटेटिव लॉ में असां ए क्रॉस बी वरी बी क्रॉस ए पे कयोसीं, या जेको आहे सो असां कयोसीं पे ए यूनियन बी बराबरि आहे बी यूनियन ए जे। हिते इहा शइ न हलंदी, ए कामा बी कॾहिं बि बराबरि न हूंदो बी कामा ए जे, इहा शइ ज़हन में रखिजो। यानी ए जो पंहिंजो हिकिड़ो माना सेटअप हूंदो, बी जो पंहिंजो सेटअप हूंदो। ठीकु आहे, हिते ए कामा बी चेंज आहे, हिते बी कामा ए माना चेंज आहे। जीअं पाण सेट लिखंदा आहियूं अवा 1 2, बी जो सेट 2 1, हिन में हली वेंदो आहे कमु। हिन में ऑर्डर इम्पॉर्टेंट न आहे, हिन में असां लिखियो आहे 1 2 लिखियो आहे, हिन में 2 1 लिखियो आहे, त ही ॿई छा आहिनि, इक्वल सेट आहिनि।